अक्सर ॾिठो वियो आहे त जॾहिं माण्हुनि जा माउ पीउ वफ़ात करे वेंदा आहिनि त संदन औलाद वॾी मोहबत ऐं अक़ीदत सां संदन ख़रीद कयल शयूं संभालींदियूं आहिनि। हीउ मुंहिंजी माउ जो बिस्तरो हो, इहा टीवी अबो फलाणे हंध खां वठी आयो हो, इहो डिनर सेट अमर वॾे शौक़ सां ख़रीद कयो हो, वग़ैरह वग़ैरह। माण्हू इन्हनि बेजान शयुनि खे पंहिंजे साह में सांढे रखंदा आहिनि ऐं उन्हनि खे को बि नुक़सानु पहुचणु न ॾींदा आहिनि। जेकॾहिं का शइ गुम थी वञे या भॼी पवे त खेनि वॾो सदमो थींदो आहे त अमा ऐं अबे जी निशानी टुटी पई। हालांकि माउ पीउ जूं हक़ीक़ी निशानियूं त भेनर ऐं भाइर आहिनि, जिन सां असां नाराज़ थी वञूं था। असां उन्हनि सां वास्तो ई ख़तमु करे छॾींदा आहियूं। असां इहो बि न सोचींदा आहियूं त उहे असांजे वालदेन खे केतिरो प्यारा हुआ। माउ पीउ जे उन्हनि बेजान शयुनि खे भॼणु नथा ॾियूं, पर पंहिंजे रवैये सां उन ई अबे अमा जे ॼायनि भेनर भाइरनि जी दिलि टोड़े ज़रा ज़रा करे छॾींदा आहियूं। माउ पीउ सां प्यारु करण जो असुलु तरीक़ो इहो आहे त पंहिंजे भाइरनि भेनरुनि सां रिश्तो क़ाइमु रखो ऐं इख़्तिलाफ़नि जे बावजूद बि पंहिंजे भाइरनि ऐं भेनरुनि सां रिश्तो न टोड़ियो, जेकी अबे अमा जूं हक़ीक़ी निशानियूं आहिनि।